जी नाज़रीन, करमपुर मावा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। मुगी नौजवान अली खान जाफ़री जे वारसनि पारां एहतजाज जी ख़बर JTN वेब न्यूज़ ते नशर थियण खां पोइ SHO करमपुर हुसैन अली शाहाणी ॻोठ हाजी झंडो जाफ़री पहुची मुगी नौजवान अली खान जाफ़री जे वारसनि सां ॻाल्हियूं करे मुगी जी बाज़ियाबी लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ॻोठाणनि जी एहतजाज जी ख़बर JTN वेब न्यूज़ ते नशर थियण खां पोइ SHO करमपुर हुसैन अली शाहाणी करमपुर वेझो ॻोठ हाजी झंडो जाफ़री पहुची करे मुगी नौजवान अली खान जाफ़री जे वारसनि सां ॻाल्हियूं करे मुगी जी बाज़ियाबी लाइ 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी वरिती आहे, जॾहिं त ॻोठाणनि पारां अॼोको एहतजाज मुलतवी कयो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।